मां आया मोहित शेवाणी। अचो मुझे परिवार सां मिलो साईं, शादी आ शादी आ। हेलो, अरे हाँ प्रोग्राम शुरू थी वैन, तू अञा उते ही वेठी आई छा? मूंखे ख़बर कान्हे छा त मूंखे नुंहुं डेंडड़ी मिली आहे। अरे डेंडी भले आहे पर ॾाजो त सुठो तो मिले न। अरे मूंखे त राज सां मतलब आहे, हां मूंखे कोई छोकिरी सां थोड़ी मतलब आहे। मिले चाहे न मिले। सच थी चए, हिनखे रुगो ॾाजे सां मतलब आ, छोकिरीअ सां पुट सां कंहिंसां मतलब कोन्हे। साईं इहा आहे घोट जी मां। वठो 500 रुपया, ॾे हथ ई खुलिया। वठो त 5 रुपया घटि न अचा त हे था कयो। चला किथां जा? ही आहिनि मुंहिंजा पापा, बिल्कुल संत। पापा हाँ मोहित, मम्मी किथे? मम्मी ॿाहिरि बैंड वारनि सां विड़े पई। अच्छा मां त आराम तो कयां। चई ॿुधाइनि मम्मी झगड़े में लगी पई आहे, चई मां आराम तो कयां। भैया मनो तो तव्हांजो कपिड़ो ॾाढो सुठो आहे, पर मूंखे शाम जो 5 वॻे ताईं ड्रेस खपे, मतलब खपे। ना भेण 5 बजे ताईं कौन मिली सघंदव? मूंखे कुछ न ख़बर, मूंखे 5 वॻे खपे, मतलब खपे। शादी आहे मुंहिंजे भाजी। ही आहे मुंहिंजी भेण ज्योति, के न कम जी, रुगो खाइण ऐं कपड़ा प्रॉपर्टी विकणी करे कपड़ा वठे त घटि आहिनि। ज्योति छा आहे मोहित? हल भाई जल्दी कर, शादी आ। खबर आहे मूंखे भी, 5 मिंट भी। भैया 5 वॻे माना 5 वॻे डॉट ड्रेस खपे। एक्स्ट्रा चार्ज लॻंदव? चार्ज जी को चिंता न कयो, भैया जी शादी में ॾाढो ॾाजो मिलियो है। हल उथ जल्दी कर। हाँ? ये घर जो नौकर भी मसाजो कराए पार्लर ते? ओ चला जी भैया। ये छापे करी? अरे साईं पहिरियों दफ़ो त मौको मिलियो आहे, विजय भैया जी शादी आहे, थोड़ो त कराइण ॾियो न। ठीक है जल्दी कर ॾाढो कम कयो। भैया जल्दी करो आराम से करो, रोज थोड़ी मौका मिलता है करने का। हमारी पार्टी जिंदाबाद, हमारी पार्टी जिंदाबाद, हमारी पार्टी जिंदाबाद, हमारी पार्टी जिंदाबाद, जिंदाबाद, हमारी पार्टी जिंदाबाद। झंडा किधर? हाँ अरे कपड़ों बजाते भूल दिया से यार। अरे यार दिमाग खराब हो जा, कपड़ो बजाना भूल दिया। चङो छॾियो, अॼु मुंहिंजे भाणेजे जी शादी आहे। हाँ। पार्टी जो कम पोइ ॾिसंदासीं। हलो तव्हां भलो अचो। ये न असांजा मामा नेता माण्हू, माना हिननि जी हलंदी घणी आहे, पुॼंदीअ में। अरे छॾियो मामा। अरे हाँ जल्दी कयो। अचां थो। ही आहे मुंहिंजो वॾो भाउ विजय, हिन जी साईं शादी आहे। ॾिसो न केॾो ख़ुशि लॻो पिया, हिनखे ख़बर ई कोन्हे कि हिन सां गॾु थी छा रहियो आहे। बोल गजानंद भगवान की जय। भेनरू लाडो वाडो तो गायो। साठ तुंहिंजा खातियनि मन मुंहिंजो ठरे, साठ तुंहिंजा खातियनि मन मुंहिंजो ठरे, साठ तुंहिंजा खातियनि मन मुंहिंजो ठरे, साठ तुंहिंजा खातियनि मन मुंहिंजो ठरे। आणी लाडला माणी लाडला जोड़ी जीअ सांजड़े, जोड़ी जीअ सांजड़े। भलोड़े भागवया तुंहिंजो वरो तुंहिंजे अबे अमड़ जब बेड़ो तरियो। झंड में चांवर विझ भाई। घुमायो न 27 सुहागणियूं। अचो 27 सुहागणियूं झंड के घुमायो। अरे 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 भेनरू धीरे धीरे घुमायो, झंड के तोड़ी ना हो जा। वठो सुहागणियूं, तेल लगायो दूल्हे राजा का आराम सा। न भाई तेल लगाइण तो जरूरी है ना। मुझे तेल न लगाणो है। तेल न लगाईंदे न त शादी भी न थींदे। हाँ सोचे वठ, तेल न लगाईंदे त शादी कैंसिल। ॿुधाए लगाए कि न? अच्छा तेल लगाइण तो शादी थींदी है? तेल लगाइण त ज़रूरी आहे न। तेल लगाइण ज़रूरी आहे न, बिना तेल लगाए शादी कीअं थींदी? पहिरीं ख़बर हो जा तो नंढपण में तेल लगा वठा मां त। घोट मां जे मथे ते रखजो एनर साहब, पंहिंजे मथे ते न रखजो। ना साईं न। मथे ते मटे की खणी घोट मां नचंदे,
खणी घुट मां नचंदी घुट मां नचंदी घुट भेण नचंदी घुट मां नचंदी घुट भेण नचंदी मटे ते मटे अरे 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 छॾ रे यार अरे यार अरे रे बस भाई बस कयो केॾां वियो घोट हेॾे अच यार हेॾे अच बस कयो हाणे बस कयो तंहिंखां पोइ वेॾी पड़ ॿियूं तव्हां सभु अचिजो गॾु अचिजो धूम धड़ाके सां बम फटाके सां अचो अचो जय झूलेलाल अचो अचो स्वागत आहे वेलकम वेलकम मैडम स्माइल प्लीज सर स्माइल प्लीज न जो पतो चे स्माइल प्लीज जॾहिं महिल पैसा कान ॾींदीमांसि न फोटोग्राफर खे सॼी स्माइल निकिरी वेंदसि पुष्पा खिलन छो था अरे मम्मी असांजे मोहित जी तारीफ़ था कनि चवनि था मोहित एंकरिंग कंदो आहे न त सभु कोई टेंशन फ्री थी वेंदो आहे धूड़ टेंशन फ्री कंदो आहे कि टेंशन ॾींदो आहे वठी चुमुअनि मारनि खे त ॿुधायानि कि कहिड़ा टेंशन ॾींदो आहे ऐं कहिड़ा फ्री कंदो आहे ॾिसां त सही मुअनि मारनि लिफाफनि में विधो छा आहे फोटोग्राफर खे चईसि सभिनि जा फोटो न खिचे घणेई माण्हू 101 रुपया ॾेई विया आहिनि ऐं गॾोगॾु रसगुल्ला पिया था खाइनि पनीर पिया था खाइनि ऐं इलाही आइटम आइस्क्रीम पिया था खाइनि उन सां गॾोगॾु फोटो पिया था खिचाइनि अरे मम्मी खीचण ॾीस फोटो जेके न वणंदा सो डिलीट करे छॾींदासीं अरे फोटोग्राफर खे सिर्फ 400 फोटो जो ऑर्डर ॾिनो आहे चरी अरे बा तू एॾी टेंशन में छो आई अरे वो लिफाफो ॾिनो लिफाफे में नालो ई न लिखियो वटि लिख न लिफाफो ॾेई आहियां पर उन्हनि खे कीअं ख़बर पवंदी मां लिफाफो ॾेई आहियां अरे यार तोखे ख़बर आहे न गुप्त दान छा थींदो आहे अरे हिन में चिंता करण जी कहिड़ी ॻाल्हि आहे यार तूं सम्झ मां खणी गुप्त व्यवहार कयो आहे ऐं ॿी ॻाल्हि त ॿुध आहे किथे मोहित अरे वठी अचीस न त फोटो वोटो खिचायूं न फैमिली ग्रुप में ब्यूटी पार्लर मां तैयार थी आया आहियूं हेॾो पैसो ख़र्च कयो आहे सुठा फैमिली फोटो त खिचायूं हा भी मां ॾिसी थी चांस अज केर मूंखे कोन रोकंदो ऐं केर कोन टोकंदो मां आहियां मोहित शिवाणी ऐं तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां मुंहिंजे भाउ जी शादी जंहिंजो नालो आहे विजय वेलकम यू ऑल तव्हांखे लॻे थो अॼु मां कॉमेडी करण आयो आहियां पर न अॼु मां कॉमेडी कोन कंदमि अॼु मां कंदमि डांस छो त मुंहिंजे भाउ जी शादी आहे मां ॾाढो ख़ुशि आहियां छो त हिन खां पोइ थींदी मुंहिंजी शादी नो कॉमेडी टुडे ओनली डांस हाँ डीजे वाले बाबू जरा गाना बजा दो शादी करके फंस गया यार अच्छा खासा धक्का मारा ए केड़ो गानो वेठो वजाए शादी अञा शुरू कोन थिया ऐं किनो गानो थो वजाई को सुठो गानो वजाए यार एक सोन जो रुपयो एक चांदी जो रुपयो एक सोन जो रुपयो अल्लाह अल्लाह एक चांदी जो रुपयो अल्लाह अल्लाह तू खा ले और भी लोग हैं मेरा ही फोटो खींचना है छोकी अॼुकल्ह छा आहे 11 वगे 12 वगे घोट वाण था अचनि कोई आशीर्वाद ॾियण लाइ अचे थो त घोट कुआण मिलनि कान था पर हे तव्हांजा संस्कार आहिनि तव्हां ॾाढो सुठो कमु कयो आहे मूंखे ॾाढो सुठो लॻो हा हरिओम अरे अरे मम्मी पापा सां गॾु आयो आहीं उन्हनि सां गॾु रोटी खाइजां 3 ॼणा हिक ई प्लेट में खाइजो वञ सॾु करे आ मम्मी पापा खे अरे वाह यार अट त तूं हिक नंबर जो बेवकूफ तो लगी अरे तू हिते छा पे वेही करी लो वेट हिक टंगाई हेठ कर लो कम ते लग छा पे कर हिते वेही मां हिते कम ई पे तो कयां मालकिन चई वे ते प्लेटन जो ध्यान रख ऐं कंहिं बि ॿार खे चई हथ न लाहिण ॾिजां ऐं वॾनि खे चइजां हिक प्लेट में 2 ॼणा खाइनि 1200 रुपए जी हिक प्लेट आहे घणे जी 1200 जी 1200 जी यार पापा सब पैसा विजय जी शादी में खर्च कंदा छा मुंहिंजी शादी में छा कंदा हे खिली छो तो
अरे खिलाए नहीं करे तो विजय जे शादीअ में हेॾो टाइम लॻी विया त तुंहिंजी शादी हलाए कॾहिं ए हुनजो नालो विजय आ, मुंहिंजो नालो मोहित आ। मुंहिंजी शादी हींअर थींदी हीअं। हा ॾिसूं था हीअं थींदी हीअं। मम्मी अरे हरिओम भेण हरिओम अची वे हरिओम 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 खुश रह अदी सामल अदी भैया अरे अदी 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 छोड़े मुआ भुलजी वे वही छाती करिए अदी छाती करी तोले छोखणी आए वही अरे वो सिक्योरिटी है सिक्योरिटी ए चलो अरे तुम लोग चलो चलो यहाँ से हाँ अब हाँ नंढे हूंदे तुंहिंजा कच्छा धोतासीं अञा बि तूं हींअर पिस्तौल खणी आयो आहीं आतंकवादी आहीं छा कच्छन जी ॻाल्हि छो वेठी कढी भाउ हिते वे अदीअ सां मिलियो कान आई न सुबुह खां अदी नाराज़ थई। अरे करे छा पई हीअं धक्का हणबा आहिनि छा कमाल थी करे छॾो ठीकु आहे छॾ पर तूं जो एॾो वॾो नेता थियो आहीं त पंहिंजी भेणी खे छो त प्रधानमंत्री ऐं मुख्यमंत्री करी सॼो ॾींहुं घर में पेपर पढ़े ऐं चांहि पीए। अरे प्रधानमंत्री और मुख्यमंत्री तू छा मामूली ॻाल्हि थी समझी उहे रेपुटेटेड पोस्ट आहिनि रेपुटेटेड ख़बर आहे तूं कीअं ठहियो आहीं इहो पंहिंजो विधायक। अरे मां खटी आयो आहियां न हा चुनाव खटी आयो आहियां त पंहिंजी भेणी में जो एतिरो कमु नथो करे सघी ऐं चङो ॿुध हिकु कमु कजांइ रोटी पाणी खाधी अथई खाईंदुमि रोटी पाणी खाइजांइ ऐं तुंहिंजा मुस्टंडा ॿई आया अथई न हिननि खे चइजे हिक ई प्लेट में रोटी खाइनि। हिक ई प्लेट में हा छो अरे 1200 रुपए जी प्लेट आहे हूं त चवां तव्हां टई हिक में खाइजो हूं त रेपुटेड चई थो न आया मां। अरे ॿियो ॿुधायो मामा कुछ हले पियो? अरे हले पियो अरे हिते डुके पियो त डुके हा ख़बर अथई मां ॿियो दफ़ो चुनाव खटी आयो आहियां। हा ॿियो दफ़ो माण्हू अंधा आहिनि छा ॿियो दफ़ो विधायक ठाहियो अथनि? छा थो चई पियो? हा मां त चवां थो की माण्हू अंधा आहिनि छा हींअर वोट ॾिनो अथनि तव्हांखे त नंढे हूंदे ई विधायक ठाहे छॾींदा। ऐं ख़बर अथई भाउ मुंहिंजा असांजे विजय जे सावरनि मां ॾाढो ॾाजो मिलियो आहे। केतिरो? अलमारी ऐं लॉकर खोले खोले ॾिना अथऊं। हा अच्छा अच्छा ॿुधाए छा ॾिनो अथऊं? तूने ॿुधाए मां थो ॿुधायां मामा। हा ॿुधाए विजय भैया खे मिलिया आहिनि 4 फैक्ट्रियूं। चार फैक्ट्रियूं हा 8 बंगला 8 बंगला 16 गाॾियूं 16 गाॾियूं 32 नौकर। हाँ 32 नौकर ऐं हा 32 नौकरनि जे मथां मिलियो आहे हिकिड़ो हेड। अच्छा हिकिड़ो हेड 32 नौकरनि जे मथां हिकु हेड इहो वरी केरु आहे? असांजो विजय भैया। अच्छा अच्छा रोटी कीअं लॻी रोटी? हिकु नंबर था साईं हिकु नंबर जी हिकु नंबर जी 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 ये भी कोई रोटी हुई? रोटी तो मुझे पुट ही शादी में एकदम बेकार फुल्का भी बेकार डेकोरेशन भी खराब मुझे रोटी कड़ी शानदारी मुझे पुट ही शादी में बढ़िया हुई। हाँ अरे मूंखे छो त हथ जोड़ियो पगड़ियो आहिनि छा था कयो हिते? अरे मम्मी चयो आहे यार तव्हांखे करिणो आहे। अरे छॾियो मम्मीअ खे छॾियो स्वागत खे। हिकु ॻाल्हि ॿुधो तव्हांजे भेण सां ओतिरा ई माण्हू ईंदा जेतिरा तव्हांजे न भेण सां ईंदा ऐं लिफ़ाफ़े में जे 500 विधा आहिनि उहे 1000 थोरी विझी छॾींदो तव्हांखे हीअं ॾिसंदे। हलो अंदर बि हलो 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 अरे हलो भाई इहा ॻाल्हि हिकदमि सही आहे यार शादी ॾाढी सुठी शानदार थी आहे यार। टाइम सां ॿारनि जी शादी थी वञे त हिन खां सुठी छा ॻाल्हि ॾाढो ॾाढो मिलियो अरे तव्हां छा ॻाल्हायो यार? हाँ चई वोटनि त खटिया होता 4 हुजनि जा 400 खट त खट थींदी आहे खट जीत वेटर वेटर पानी कहाँ है? पानी वो उधर। पानी इतनी दूर रखा है आइसक्रीम होते गुलाब जामुन होते मंचूरियन होते पानी किथे आ एड़ो अरेंजमेंट कयो तन हिक गाड़ी हिक ऑटो रखना तो मिर्च अच्छा अच्छा मैं खड़ी अच्छा 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 अजो तुझे पुत्र जब हुआ अरे अजो तुझे पुत्र जब हुआ हाथ मत कर मम्मी हे भगवान हमारी सपनो। ओ मामा ओ मामी ओ चाचा ओ चाची ओ मामी है दे अच्छे हो हीरो नंबर 1 आया मां तब आया मजबूर शादी जा सुपना मुंहिंजा छा थींदो जग ना चूर हर हर महबूबा वजाए थी कन में वार्निंग बेल 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 वेडिंग बेल 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 शादी फेल 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 शादी फेल 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 वेडिंग बेल बेल बेल